हिकिड़ो डीसी हिकिड़ो एसपी 3 डिस्ट्रिक्टनि असां वटि 60 हिन मिट्टी सां प्यार कंदड़ ब्यूरोक्रेट कोन था मिलनि। इहो केॾो अलमियो चइजे न इहो त 4.5 करोड़ रजिस्टर्ड आदमशुमारी मां 60 माण्हू कमिटेड 60 माण्हू उहे 60 माण्हू गवर्नमेंट केॾो फैसिलिटेट थी करे अॼु बि उन्हनि खे बादशाही दरबार हाल आहे डीसी दरबार हाल हेड़े जदीद दौर में भी दरबार हाल है बादशाह मुगलन वटि थींदो दरबार हाल है रहाइश लाइ वॾो वसी अरीज़ कमरो ओ उनजी ज़ाल न हलाराइण बि ब्यूटी पार्लर ते वेंदी आहे एॾियूं सहूलतूं खणंदड़ उहो डिप्टी कमिश्नर पंहिंजे शहर मां एनक्रोचमेंट खां एक ही डिपार्टमेंट मुंहिंजे ख्याल में उन डीसी जे हेठां आहे ऐं सॼो रिस्पॉन्सिबल उहो आहे त हू नथो एजुकेशन बहितर कराए सघे नथो बंदि पियल स्कूल खोलाए सघे नथो हद दख़लियूं नथो हटाए सघे किचरा साफ़ नथो कराए सघे ई केॾो वॾो अलमियो आहे यानी असां हिकु ईमानदार डीसी पैदा नथा करे सघूं या पैदा करणु नथो ॾिनो वञे सवाल ई आहे हिकु बि एसपी ईमानदार पैदा नथा करे सघूं या नथो करणु ॾिनो वञे इन जो मतिलबु असां इहो सम्झूं त हीअ जेके असांजे कपिड़नि में असांजे लिबास में हिकिड़ी मखलूक विहारी वई आहे जिन जी अखि पंहिंजे नक ऐं पंहिंजे पेट ताईं आहे दूर ॾिसनि ई कोन था हिन माण्हू हिन धरती जे माण्हुनि सां उनखे को बि लगाव कोन्हे त पोइ मुंहिंजो कलम उन्हनि खे गारियूं ज़रूरु ॾिए थो